नाज़रीन, सिंधी अदबी संगत सिंध हिक थी वई। डॉक्टर मुश्ताक फुल जे ग्रुप जा उहिदेदार हथ खणी विया। सेक्रेटरी जनरल ताज जोयो ई रहंदो। संदसि बॉडी मुदो पूरो कंदी। मार्च में चूंडूं थींदियूं। हैदराबाद सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा हाल में थियल सिंध संगत जे सिंध काउंसिल इजलास में डॉक्टर मुश्ताक फुल ग्रुप ख़त्म करण जो ऐलान कयो त इजलास में शरीक समूरियुनि शाखुनि जे सेक्रेटरियुनि उथी बीही संदसि ऐलान जी आजियां कई। सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ कोशिशुनि रंग लाथो। ताज जोयो ऐं डॉक्टर मुश्ताक फुल सिंधी अदबी संगत खे हिकु करण जो गॾियल फ़ैसिलो कयो। सिंधी अदबी संगत सिंध जे सिंध संगत काउंसिल जो गॾियल अहम इजलास आचर 24 सेप्टेम्बर 2023 ते सुबुह जो 11 वॻे सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में थियो। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांदड़े मूजिबि सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ताज जोए पारां सॾायल सिंध संगत काउंसिल जे गॾियल इजलास में सिंध संगत जे मरकज़ी कारोबारी कमेटी पारां संगत जे ॿिए सथ सां ॻाल्हियुनि लाइ जोड़ियल कमेटी जे पेशरफ़्त खां आगाही ॾिनी वई। नामियारे लेखक कालम निगार मोहम्मद ख़ान अबड़े वटि संदसि मेज़बानी हेठि सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ थियल ॻाल्हियुनि जी तफ़सीली रिपोर्ट ऐं संदसि तरफ़ां सिंधी अदबी संगत खे हिकु करण वारे थींदड़ फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध संगत जे मरकज़ी कारोबारी कमेटी पारां जोड़ियल आइनी कमेटी जूं कयल दुरुस्तगियूं ऐं तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। उनखां अॻु सिंधी अदबी संगत खे हिकु करण लाइ नामियारे लेखक कालम निगार मोहम्मद ख़ान अबड़े वटि हिकु गजाणी थी, जंहिंमें सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल ताज जोए ऐं ॿिए सथ जे डॉक्टर मुश्ताक फुल शिरकत कई। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांदड़े मूजिबि गजाणी में सिंधी अदबी संगत सिंध जे शाखुनि जी लिस्टुनि बाबति गौर वीचार करे हतमी लिस्ट ते इतफ़ाक़ कयो वियो। गजाणी में सिंध संगत काउंसिल जे 24 सेप्टेम्बर 2023 ते थियल गॾियल इजलास में शाखुनि जे सेक्रेटरियुनि, काउंसलरनि ऐं ज़िले राब्ता सेक्रेटरियुनि भरपूर शिरकत कई, जंहिंमें गॾियल तौर ते फ़ैसिला करे संगत खे हिकु कयो वियो।